सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब पहिरियों सबक 8। प्यारा बारो अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवांखे भलीकार। माया अली रज़ा मरी अवां जो रियाज़ी जो उस्ताद। अज जो लेक्चर नंबर 8 में हींअर असां पढ़ूं था फर्दर प्रॉपर्टीज़ इन्वॉल्व सेट्स, यानी सेट्स ते ॿियूं कहिड़ी कहिड़ी प्रॉपर्टीज़ आहिनि। हिकु प्रॉपर्टी आहे, सिर्फ़ु हिकिड़ी आहे, इन करे मां प्रॉपर्टी लिखियो आहे, प्रॉपर्टी इन्वॉल्विंग डिफरेंस। फ़र्क़ जी ख़ासियत आहे हिकिड़ी त ए फ़र्क़ बी कॾहिं बि बराबरि न हूंदो आहे बी फ़र्क़ ए जे। ए माइनस बी इज नॉट इक्वल टू बी माइनस ए। माइनस पण सही ना है, डिफरेंस पण बेहतर है। ए डिफरेंस बी इज नॉट इक्वल टू बी डिफरेंस ए। गॾोगॾु तव्हांखे मां हिकिड़ी ॿी पॉइंट ॿुधाईंदो हलां त डिफरेंस जी हीअ सिंबल बि हूंदी आहे ऐं स्लैश भी होंदी है, यानी ए माइनस बी होजे समझी वञो त डिफरेंस मालूम करणो आहे, या ए स्लैश बी होजे तब समझी वञो त असांखे डिफरेंस ही मालूम करणो आहे। उमूमन हीअ घणी हूंदी आहे, माइनस वारी साइन घणी यूज़ थींदी आहे। ख़ैर, फ़र्क़ जी ख़ासियत छा थी चए त ए डिफरेंस बी मालूम कयो ऐं बी डिफरेंस ए, ॿिन्ही जा जवाब साॻा न ईंदा। यानी हीअ कहिड़ी प्रॉपर्टी आहे पाण पढ़ीसीं, हीअ मटा सटा वारी प्रॉपर्टी आहे। पोइ हिते पढ़ी आयासीं पाण त यूनियन ऐं इंटरसेक्शन में त मटा सटा वारी प्रॉपर्टी फॉलो थिए थी, पर डिफरेंस में न थींदी। इहो प्रूव कंदासीं हींअर हिते। ऐं प्रॉपर्टीज़ इन्वॉल्विंग कॉम्प्लीमेंट, यानी कॉम्प्लीमेंट जूं ख़ासियतूं उहे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि बाबा? उहे आहिनि 4। जॾहिं ए यूनियन ए कॉम्प्लीमेंट हूंदो त उनजो जवाबु यूनिवर्सल सेट ईंदो, काइनाती सेट ईंदो। जॾहिं ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लीमेंट हूंदो त उहो सही ख़ाली अची वेंदो। जॾहिं ख़ाली सेट जो कॉम्प्लीमेंट कंदासीं त यूनिवर्सल सेट यानी आंसर काइनाती सेट अची वेंदो। ऐं जॾहिं काइनाती सेट जी कॉम्प्लीमेंट कंदासीं त जवाबु छा ईंदो? ख़ाली। ख़ालीअ जी जो कॉम्प्लीमेंट यूनिवर्सल जवाबु ॾींदो आहे, ऐं यूनिवर्सल जो कॉम्प्लीमेंट जवाबु छा हूंदो आहे? ख़ाली। प्रूफ कयूं था, ए सेट था खणो हिते असां ए बी, ऐं बी सेट था खणो बी सी ऐं डी। ठीकु आहे, असां सेट इन करे था खणूं जो असांखे प्रूफ करणो आहे। हूअं अव्हांखे सेट जेकॾहिं कोई क्वेश्चन वग़ैरह हूंदो त मिलंदा। ए ऐं बी मिलियल आहिनि। हाणे अचो त पहिरीं प्रॉपर्टी ते। पहिरीं प्रॉपर्टी चए थी बाबा ए ऐं बी जो जेको डिफरेंस आहे, ए डिफरेंस बी जो जवाबु ऐं बी डिफरेंस जो जवाबु साॻियो न हूंदो। अचो त पहिरियां हिन जो जवाबु कढूं। ए डिफरेंस बी, हिन पासे जो ए छा आहे? ए बी ऐं बी छा आहे? बी सी डी। डिफरेंस पाण पढ़ियो आहे त बाबा हिकु जहिड़ा कटियो ऐं जेके पहिरें में बचनि फ़क़ति उहे लिखो। पहिरें में सिर्फ़ु ए थो बचे त हिन जो जवाबु अची चुको आहे ए। माना हिकिड़ो हिन पासे जो जवाबु अची वियो, खाॿे पासे जो। हाणे साॼे पासो खणो बी माइनस ए। ठीकु आहे, बी माइनस ए। पहिरियां बी यानी बी सी डी माइनस ए छा आहे? ए बी। छा आहे प्रोसेस? हिकु जहिड़ा कटियो ऐं पोइ जेके पहिरें में बचनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहे लिखो। सी डी बचंदा पहिरें में, यानी बी माइनस ए जो जवाबु आयो सी डी। यानी हिन पासे जो जवाबु आयो आहे ए ऐं हिन जो जवाबु आयो आहे सी कामा डी। तव्हां ॿुधायो बराबरि आहिनि? न आहिनि न बराबरि। अगरि हिकु जहिड़ा न आहिनि त असांजी प्रॉपर्टी प्रूव थी चुकी आहे, वेरीफाई थी चुकी आहे। ठीकु आहे, प्रूव्ड आर वेरीफाइड। ठीकु आहे, हीअ प्रॉपर्टी असांजी प्रूव थी वई। हाणे था अचूं हेठिन प्रॉपर्टीज़ ते। हाणे हलूं था पाण प्रूफ्स ते। पहिरियों था कयूं ए यूनियन ए कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू यूनिवर्सल सेट। एंड सो ए यूनियन ए कॉम्प्लीमेंट असां करे छॾियूं, को मसलो न आहे। पर असां वटि हिकिड़ी शइ मिसिंग आहे, उहा आहे हीअ। हिन जो जवाबु ई असां वटि न आहे। इन करे पहिरियां असां इन जो जवाबु कढंदासीं। कॉम्प्लीमेंट जो जवाबु हूंदो आहे यूनिवर्सल माइनस उहो सेट पाण, ऐं यूनिवर्सल सेट हिते कहिड़ो आहे? ए बी सी, ऐं ए सेट कहिड़ो आहे? ए बी ऐं हिकु जहिड़ा कटियो त जेको ए कॉम्प्लीमेंट आहे उन जो जवाबु आयो, जेको पहिरें में जेतिरा बचंदा सिर्फ़ु उहो ई जवाबु हूंदो सी।
हाणे असां हिन समूरे जो जवाब कढी सघूं था। ठीक है, अचो जवाब कढी ॾिसूं। जवाब छा आहे? ए यूनियन ए कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू ए छा आहे? ए बी यूनियन ए कॉम्प्लीमेंट छा आहे? सी। जवाब छा आयो? ए बी ऐं सी जेको ॿियो कुझु बि न आहे, यूनिवर्सल सेट आहे। ॾिसो लिखियो पियो आहे न हिते ए बी सी, यानी हिन जो जेको जवाबु आयो उहो छा आयो? यूनिवर्सल आयो। हिते बि इहा ई ॻाल्हि ई न, ए यूनियन ए कॉम्प्लीमेंट यूनिवर्सल ईंदो, यानी हीअ प्रूफ थी चुकी आहे। ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू खाली। अचो त कयूं ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लीमेंट जो जवाब। हाणे तव्हांखे ख़बर आहे ए कॉम्प्लीमेंट ऑलरेडी मूंखे मिलियल आहे, इन करे मां ॿीहर कोन थो मालूम कयां। ठीक आहे, न त अगरि सवाल अलॻि हूंदो त तव्हांखे अलॻि अलॻि करिणो पवंदो फाइन। ठीक आहे, ए जो सेट छा आहे? ए बी ऐं इंटरसेक्शन ए कॉम्प्लीमेंट जो जवाब असां वटि हुयो पियो आहे, यानी हिन जाइ ते मां लिखी सघां थो सी। ऐं अव्हांखे ख़बर आहे त इंटरसेक्शन जो मक़सदु हूंदो आहे हिकु जहिड़ा, ऐं हिन में कोई बि हिकु जहिड़ो न आहे, त जवाबु आयो खाली। खाली खे तव्हां हीअं लिखो त तव्हांजी मर्ज़ी आहे, हे खाली जी सिंबल आहे, या खाली खे तव्हां हीअं लिखो त बि ॻाल्हि सही आहे। हीअ ई त प्रॉपर्टी हुई न जेका असांखे प्रूफ करणी। ॾिसो ओ हीअ, यानी हीअ बि प्रूफ थी वई। ठीकु आहे, हींअर हलूं था ट्रीम प्रॉपर्टी ते। ट्रीम प्रॉपर्टी कहिड़ी आहे? त खाली सेट जो कॉम्प्लीमेंट यूनिवर्सल हूंदो आहे। ठीकु आहे, अचो त कयूंसि त खाली सेट जो कॉम्प्लीमेंट जो मक़सदु हूंदो आहे त यूनिवर्सल मां उहो पाण सेट कट करे छॾियो। ठीकु आहे, हाणे यूनिवर्सल असां वटि आहे ऑलरेडी, उहो आहे ए बी सी, ऐं खाली सेट जो मक़सदु हूंदो आहे हे हिकु जहिड़ो कोई बि न आहे। जेकॾहिं हिकु जहिड़ो कोई बि न आहे त पोइ जवाबु छा ईंदो? ॾिसो कट हिन में फ़र्क़ जो मक़सदु हूंदो आहे पहिरियों स्टेप हिकु जहिड़ा कटियो, उहो त आहिनि ई कोन। ॿियो स्टेप छा हूंदो आहे? पहिरें वारा लिखो। हाणे पहिरें में बचत लिखो, जेके बचनि था उहे लिखो, या अगरि को कटिजे नथो त बि पहिरें वारा ई लिखो। ठीकु आहे, ए बी सी यूनिवर्सल सेट अची वियो जवाबु। ठीकु आहे न। ऐं इहो ई असां प्रूफ करणु पिया चाहियूं त जॾहिं खाली सेट जो कॉम्प्लीमेंट कंदा आहियूं त जवाबु यूनिवर्सल ईंदो आहे। अची वियो, हे यूनिवर्सल सेट आहे। ठीकु आहे, इहो बि प्रूफ थी वियो। हाणे अचूं लास्ट ते, चौथी प्रॉपर्टी ते, उहा आहे यूनिवर्सल सेट जी जॾहिं असां कॉम्प्लीमेंट कंदा आहियूं त जवाबु खाली ईंदो आहे। कोई मसइलो न आहे, अचो त हिनखे कयूं था यूनिवर्सल कॉम्प्लीमेंट। तव्हांखे ख़बर आहे कॉम्प्लीमेंट मक़सदु हूंदो आहे त यू मां उहो पाण, हाणे हिते पाण आहे यू ऑलरेडी, त असांखे यू ई रखिणो आहे न। ए जे मथां कॉम्प्लीमेंट यानी यूनिवर्सल माइनस ए, बी जे मथां हुजे त यूनिवर्सल माइनस बी, ईअं यू जे मथां आहे त यूनिवर्सल माइनस यू। हाणे त यू ॿई यूनिवर्सल आहिनि त ॿिन्हिनि जो वैल्यू त साॻियो ई आहे, ए बी सी। पहिरियों स्टेप छा हूंदो आहे बाबा? हिकु जहिड़ा कटियो, हिन में त टई हिकु जहिड़ा आहिनि। ऐं ॿियो स्टेप हूंदो आहे त जेके पहिरें में बचनि, पहिरें में कुझु बि न बचो, यानी खाली सेट थी वियो, त हे जवाबु अची वियो। या वरी हीअं लिखो त तव्हांजी मर्ज़ी आहे। त असांजो हीअ बि प्रूफ थी वई चौथी प्रॉपर्टी बि, त यूनिवर्सल जी जॾहिं असां कॉम्प्लीमेंट कंदासीं त जवाबु खाली ईंदो। उमेदु आहे कि हीअ प्रॉपर्टीज़ समझ में आयूं हूंदियूं। नेक्स्ट लेक्चर जल्दी अपलोड थींदो, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।